मोदी साहब, सॼी दुनिया जूं नज़रूं जेके आहिनि उहे 4 अप्रैल ते आहिनि। बज़ाहिर त 4 अप्रैल शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी वरसीअ जो ॾींहुं आहे। पीपल्स पार्टी जलसो करणु वञे पई। पीपल्स पार्टी खे छा करणु घुरिजे 4 अप्रैल ते? पीपल्स पार्टी खे वाज़े थी ऐलान करणु खपे त हिन निज़ाम जो हिसो न आहिनि। छो उन लाइ शर्त विझणु खपे त जेकॾहिं ख़तमु नथा कयो त असां निज़ाम जो हिसो न आहियूं। हुकूमत खां अलहदगी अख़्तियार कनि। हुकूमत निज़ाम जो हिसो न आहिनि माना हुकूमत खां अलहदी अख़्तियार कनि। ॾिसो ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायांव थो, तारीख़ जेकॾहिं तव्हां पढ़ंदो त तारीख़ में वञूं ठाहिण वारनि खे हिन जो अंदाज़ो बि कोन हो त सॼी लानतूं हुननि ते पवंदियूं। सॼी जेसि ताईं इहे धरती आबाद आहे, धरती आहे, माण्हू आहिनि, अॼु बि वञूं जो नालो वठंदो वञूं ठाहींदड़ में लानत पवंदी आहे। असां जॾहिं स्टूडेंट्स हुआसीं, सिंधी शामूं मल्हाईंदा हुआसीं, उते लानतूं पवंदियूं बाक़ाइदा 6 माण्हुनि ते जेके जिन में जेके इंस्ट्रूमेंटल हुया वञूं ठाहिण में। पीपल्स पार्टी खे वाज़े थी अचिणो पवंदो, डिप्लोमेसी छॾणी पवंदी ऐं इहो जेके मफ़ादात आहिनि हुकूमत में रहण जा उहे उन्हनि खे ख़तमु करिणो पवंदो। पीपल्स पार्टीअ जे मफ़ाद में इहो आहे, न त सिंध जो माण्हू जेको हींअर रवयो आहे हिननि कैनालनि ते, त पीपल्स पार्टीअ पंहिंजे लाइ ॾाढी नुक़सानकार ॻाल्हि थींदी। जेकॾहिं हींअर 4 अप्रैल ते हिननि खे ॾींहुं आहे इहो पंहिंजे पाण खे संभालण जो ऐं पंहिंजे वोट बैंक खे संभालण जो ऐं पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे ख़ुशि करण जो। अच्छा सर, हू ज़रिया छा था चवनि त पीपल्स पार्टी छा पई करणु वञे 4 अप्रैल ते? छा ॾिसो ज़रिया जी ॻाल्हि, मां हिकु तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, ज़रिया जी ॻाल्हि असां कहिड़ी कयूं? ज़रदारी साहिबु बीमार पियो आहे, ठीकु, पीपल्स पार्टी में अंदरि टॉप लीडरशिप में को हम आहंगी घटि आहे, नाला नथा वठूं, हम आहंगी घटि आहे। हाणे उन्हनि जे लाइ इहो फ़ैसिलो करणु, हाणे बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे फ़ैसिलो करिणो आहे त करणु पार्टी खे अॻियां छा हलाइणो आहे। छो त अॻियां वारिस उहो आहे पार्टी जो, उहो कीअं थो फ़ैसिलो करे। जेकॾहिं उनजी इहा सोच आहे, उन तारीख़ पढ़ी आहे, सिंध जो माण्हू कीअं सोचींदो आहे, जॾहिं सिंध जे मफ़ादनि जी सौदेबाज़ी थींदी आहे त पोइ हुनखे फ़ैसिलो करिणो पवंदो।